अहम ख़बर नाज़रीन तव्हां सां शेयर कंदासीं। ब्रेकिंग न्यूज़ आहे। ॿिए त शेयर कंदासीं मेरान यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर पारां उहिदे ते रहण दौरान करोड़नि जूं मिल्कियतूं ख़रीद करण जो इंकशाफ थियो आहे। बिल्कुलु नाज़रीन, अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। मेरान यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर पारां उहिदे ते रहण दौरान करोड़े रुपयनि जी मिल्कियतूं ख़रीद करण जो इंकशाफ साम्हूं आयो आहे। अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। DG ऑडिट सिंध जी रिपोर्ट में VC असलम अकीली जी मिल्कियतुनि बाबति वधीक इंकशाफ साम्हूं अची विया आहिनि। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। मेरान यूनिवर्सिटी जे VC असलम अकीली पंहिंजी घरवारी ऐं ॿिनि पुटनि जे नाले ते करोड़े रुपयनि जूं मिल्कियतूं ख़रीद कयूं। DG ऑडिट इन हवाले सां रिपोर्ट पधरी कई आहे। DG ऑडिट मूजिबि नाज़रीन असलम अकीली मेरान यूनिवर्सिटी जे VC शिप ते रहंदे कराची, हैदराबाद ऐं ठटे ज़िले में करोड़े रुपयनि जूं मिल्कियतूं ख़रीद कयूं। कानून मूजिबि सरकारी मुलाज़िम उहिदे ते हूंदे मिल्कियत जी ख़रीदारी बाबति पंहिंजे खाते खे आगाही ॾियण जो पाबंद हूंदो आहे। DG ऑडिट सिंध जी रिपोर्ट में अहिड़ो चयो वियो आहे। अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। VC असलम अकीली पंहिंजे नाले ते हैदराबाद टाउन प्रोफेशनल हाउसिंग सोसाइटी ऐं कराची जे डिफेंस वारे इलाइक़े में डबल स्टोरी बंगलो ख़रीद कयो। इन जा वधीक तफ़सील वठंदासीं। कराची मां KT न्यूज़ जो रिपोर्टर इम्तियाज़ मस्तोई टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। जी इम्तियाज़ मस्तोई। जी बिल्कुल, मेरान यूनिवर्सिटी ऑफ इंजीनियरिंग टेक्नोलॉजी जे VC पारां उहिदे दौरान करोड़े रुपयनि जूं जेके जाइदादूं आहिनि उहे ख़रीद करण जो इंकशाफ थियो आहे। मेरान यूनिवर्सिटी जो VC आहे असलम उकेली, उन पंहिंजी घरवारी ऐं ॿिनि पुटनि जे नाले ते करोड़े रुपयनि जूं जेके जाइदादूं आहिनि उहे ख़रीद कयूं आहिनि। DG ऑडिट जी रिपोर्ट में इहो ॼाणायो वियो आहे त असलम उकेली उहिदे ते रहंदे कराची, हैदराबाद, ठठे ज़िले में करोड़े रुपयनि जूं जेके जाइदादूं आहिनि उहे ख़रीद कयूं आहिनि। सरकारी जेको कानून आहे उन मूजिबि जॾहिं जेको सरकारी उहिदो माण्हू संभालींदो आहे त उन वक़्तु बि पंहिंजा जेके असासा आहिनि उहे ॿुधाइणा पवंदा आहिनि ऐं उन बाद उहिदे ते रहंदे जेकॾहिं का बि ख़रीदारी कबी आहे त उन बाबति पंहिंजे डिपार्टमेंट खे ॿुधाइबो आहे। रिपोर्ट में इहो ॼाणायो वियो आहे त असलम उकेली साहिबु पंहिंजी आमदनी जा ज़रिया ॿुधाइण में नाकाम रहियो आहे। रिपोर्ट में चयो वियो आहे त असलम उकेली ख़िलाफ़ नेब, FIA ऐं एंटी करप्शन में इन मामले जी जांच कई वञे। मां तव्हांखे तफ़सील ॿुधाईंदो वञा त VC असलम उकेली पंहिंजे नाले ते हैदराबाद टाउन प्रोफेशनल हाउसिंग सोसाइटी ऐं कराची जे डिफेंस वारे इलाइक़े में डबल स्टोरी बंगलो ख़रीद कयो। ऐं रिपोर्ट में इहो ॿुधायो वियो आहे त असलम उकेली पंहिंजी घरवारी जे नाले ते कराची, हैदराबाद ऐं ठठे में जाइदादूं ख़रीद कयूं। कराची जे इलाइक़े गुलशन टाउन, हैदराबाद जे इलाइक़े कासमाबाद, बेराम खान ऐं ठठे में VC असलम उकेली पंहिंजी घरवारी जे नाले ते जाइदादूं ख़रीद कयूं। जॾहिं जेको VC आहे असलम उकेली साहिबु उन पंहिंजे ॿिनि पुटनि जे नाले ते ठठे में ॿे जाइदादूं ख़रीद कयूं आहिनि। DG ऑडिट सिंध जी रिपोर्ट में असलम उकेली साहिब जी जेके जाइदादूं आहिनि उन्हनि जो इंकशाफ थियो आहे ऐं उन रिपोर्ट में इहो जेका सजेस्ट कयो आहे त नेब ऐं ॿिया जेके इदारा आहिनि उहे इन मामले जी जेका जांच कनि ऐं जेको हीउ मामिलो आहे इनखे क्लियर कनि। जी वॾी महिरबानी इम्तियाज़ मस्तोई तफ़सील ॾियण जे लाइ। मेरान यूनिवर्सिटी जे VC असलम उकेली पंहिंजे ॿिनि पुटनि जे नाले ते ठटे ज़िले में जाइदादूं ख़रीद कयूं आहिनि। रिपोर्ट में इहो इंकशाफ थियो आहे त कराची जे इलाइक़े गुलशन टाउन, हैदराबाद जे इलाइक़े कासमाबाद, ठटे, कराची जे डिफेंस वारे इलाइक़नि में प्रॉपर्टीज़ ख़रीद कयूं वियूं आहिनि। मेरान यूनिवर्सिटी जे VC असलम उकेली पंहिंजे ॿिनि पुटनि जे नाले ते बि ठटे ज़िले में जाइदादूं ख़रीद कयूं आहिनि। मेरान यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर पारां उहिदे ते रहण दौरान करोड़े रुपयनि जूं प्रॉपर्टीज़ ख़रीद थियण जो इंकशाफ थियो आहे। DG ऑडिट सिंध जी रिपोर्ट में VC असलम उकेली जे मिल्कियतुनि बाबति वधीक इंकशाफ साम्हूं अची विया।